हिकिड़े दोस्त ॾाढी भली ॻाल्हि कई त जंहिं शहर जे इदारनि जी मालिकी पब्लिक जेके इंस्टीट्यूशन्स आहिनि उन्हनि जी मालिकी उतां जा शहरी कंदा आहिनि उहे इदारा ॾाढो भलो हलंदा आहिनि। हाणे पब्लिक इंस्टीट्यूशन्स कहिड़ा हूंदा आहिनि असांजा, जीअं स्कूल आहे, कॉलेज आहे, लाइब्रेरी आहे, हॉस्पिटल आहे। उतां जो शहरी जेसि ताईं उन सां बराए रास्त इन्वॉल्व न थींदो, उन जी मालिकी न कंदो, उन ते विज़िट न कंदो, उन ते चेक एंड बैलेंस न कंदो, उन्हनि को क्वेश्चन न कंदो, त उहे इदारा सही रन न कंदा। जीअं मिसाल वठो त स्कूलनि जो ई त असां कॾहिं बि जेको पब्लिक इंस्टीट्यूशन्स आहिनि, इदारा आहिनि, स्कूल आहिनि, उते कॾहिं बि वालदेन न वेंदा आहिनि। भले कोई हिकिड़ो ईंदो आहे विज़िट कंदो आहे, उहो बि तॾहिं जॾहिं को उन सां को ॿार सां उन सां प्रॉब्लम हूंदो आहे। पर हू ईअं आम रूटीन में इदारे सां बराए रास्त लिंक न हूंदो आहे, राब्ते में न हूंदो आहे, पंहिंजे ॿार जी जेको आहे संभाल न कंदो आहे। बसि पोइ छा थींदो आहे, जॾहिं उहे इदारा इलाही ख़तमु थी चुका हूंदा आहिनि त पोइ सिर्फ़ु उन्हनि ते नुक्ताचीनी कई वेंदी आहे, उन्हनि ते आङुरियूं खयूं वेंदियूं आहिनि। पर पंहिंजो फ़र्ज़ु न आहे सम्झो वेंदो त इहा असांजी टैक्स मंझां, असांजे ई पैसनि मंझां इहे इदारा आहिनि, असांखे हिन जी मालिकी करणी आहे। अगरि स्कूल में मिसाल कोई चौकीदार न आहे त असांजे भरिसां स्कूल आहे त असां उनखे जेको आहे सो संभाल कयूं। जेकॾहिं को ओतिरो माण्हू उन में ॾिसूं था त असां उन खां सवाल कयूं, पर न, असां इहा मालिकी न आहियूं कंदा। असांजी आदत थी वई आहे मातम कान। असां कॾहिं बि सल्यूशन्स ते नथा सोचूं, असां सिर्फ़ु प्रॉब्लम सां गॾु आहियूं। सो अचो त पंहिंजे इदारनि जी पाण मालिकी कयूं।